भाऊ रब नवाज़ भई चरिया वेठा थई अज उनन के विड़ायूं था। यो रे किए मुखे या गाल समझ में ना आई। विड़ायूं था मल। अच्छा मल जे बहाने ठीक आ ॾिसूं था। हलो 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 उथो छा था कयो। भाऊ 4 गोडी था कह दूं। अरे ही भी को रांदा कदे मल विड़ी अथव न भाऊ कॾहिं मल विड़ी त नाहे। इनाम असां केर ॾींदो। अरे 50-50 बिल रखो उहे 50-50 असां के ॾियो त असां तव्हांखे मल विड़ायूं। सही आ हाणे शुरू कयो। अदा फयाज़ ॾिस तुम्हारो मल सफ़ा डुबरो अथई। अरे यार रब नवाज़ तोखे कहिड़ी ख़बर ताक़त ई डुबरन में हूंदी आहे। थुल्हा तो रुॻा फार्मी कुकड़ अथई फार्मी। हाँ अरे अरे धसेस रे धसेस। थोड़ा हिम्मत कर हिम्मत हणे 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 हिम्मत कर हिम्मत। अदा फयाज़ पाण के चांहि जा पैसा मिली आन हे पिया विड़न पाण हलूं हलिया। बस अदा बस बस अदा बस आजा पैसा बेटा खणी विया असां चूत पे करे विया।